नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे घोटकी खां ख़बर ॾींदा हलूं त कुझु ॾींहं अॻु सिंध असेंबली मां इस्तीफ़ा ॾींदड़ सरदार मोहम्मद बख़्श मेहर NA 205 घोटकी जे नंढी चूंड जे लाइ PP जो उम्मीदवार नामज़द कयो वियो। मुज़ाकरा सीट सरदार अली मोहम्मद मेहर जे लाॾाणे खां पोइ ख़ाली थी वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी NA 205 घोटकी जी नंढी चूंड जे लाइ सरदार मोहम्मद बख़्श मेहर खे मुक़ररु करे छॾियो। इन जे नाले जी मंज़ूरी PP जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ॾिनी, जंहिंखां पोइ पार्टी जे सूबाई सदर निसार खोड़े खेसि उम्मीदवार नामज़द कयो। गुज़िरियल ॾींहुं चेयरमैन PP बिलाल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान सरदार मोहम्मद बख़्श मेहर चूंड मुहिम बाबति हिदायतूं वरितियूं आहिनि। इन मौक़े ते चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू सिर्फ़ इलेक्शन न पर कॾहिं बि अवाम सां राब्तो न तोड़ण जी कोशिशि कंदो। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु वज़ीर आला सिंध जे सलाहकार मोहम्मद बख़्श मेहर पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। उन खां अॻु सरदार मोहम्मद बख़्श मेहर सनत ऐं वापार जे खाते जे लाइ वज़ीर आला सिंध जो सलाहकार हो। हीअ सीट अली मोहम्मद मेहर जे लाॾाणे खां पोइ ख़ाली थी। NA 205 ते चूंड 18 जुलाई ते थींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।